मुल्क में ईद उल अज़हा जे मौक़े ते क़ुर्बानी जानवरनि जे विकिरे में 30% ताईं घटिताई रिपोर्ट थी, जेका पाकिस्तान जी 78 साल जी तारीख़ में बदतरीन साबित थी सघे थी। ख़ैबर पख्तूनख्वा जे नाणे बाबति सलाहकार मुज़म्मिल असलम मूजिबि मुआशी बहिरान सबबि माण्हुनि जी ख़रीदारी जी क़ुवत घटिजी वई आहे, जंहिं जो असरु जानवरनि जी मंडियुनि ते बि पियो आहे। कराची में ईद जे 3 ॾींहं ताईं बि मंडियूं वीरान रहियूं। जानवरनि जी क़ीमतनि में 50% ताईं घटिताई बावजूदि ख़रीदार न आया। केतिरा ई वापारी जानवर विकिणी न सघिया ऐं वापसि वञण ते मजबूर थिया। लाड़काणे मां आयल हिकु वापारी शिकायत कई त 1.5 करोड़ जो जानवर 70 लख में बि नथो विकिरो थिए, जॾहिं त पाणी ऐं रिहाइश लाइ बि तमामु घणो ख़र्च थियो। हिन वापारियुनि खे सलाह ॾिनी त ईंदड़ ईद ते कराची में मंडी न लॻाइनि। ॿिए तरफ़ पंजाब जे 292 मंडियुनि मां 15 लख मां 11 लख खां वधीक जानवर विकिरो थिया। रुगो लाहौर में 6,65,000, फैसलाबाद में 88,000 ऐं रावलपिंडी में 46,000 जानवर विकिरो थिया। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त ईद उल अज़हा जे मौक़े ते 78 सालनि जी तारीख़ में जानवरनि जे विकिरे में 30% ताईं घटिताई आई आहे, जंहिं सबबि वापारियुनि खे वॾो नुक़सानु पियो आहे।